मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बेशुमार सामीन ऐं मेज़बान जनाब इमदाद अली ओढे जे ख़िदमत में सलाम अर्ज़ आहिनि। अॼु जे हिन प्रोग्राम तहत सामीन अहां जे ख़िदमत में नाटककार SP मेघाणी जे नाटकनि जे खेत्र में कयल पोजे खे वंडेरी आहियूं। रंग मंच जो ध्रुव तारो, तहरीर ऐं तरतीब वीना श्रृंगी, रावी शालिनी सागर ऐं वीना श्रृंगी, पेशकश रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 30 खां मथे फुल लेंथ नाटकनि जी हिननि हिदायतकारी कई हुई। 150 खां मथे वन एक्ट प्ले रेडियो ऐं टेलीविज़न जे लाइ ऐं सिंधीअ में नाटक हिननि पेश कया। 50 सालनि खां मथे रंग मंच ते छायल रहे। SP मेघाणी 14 फिल्मुनि में बि अदाकारी शालिनी कई जेको आहे। जी जी। ऐं इन खां अलावा जेको आहे कुझु उन जे मक़बूल नाटकनि ते बि सरसरी नज़र विझंदा हलो। जेको आहे 1961 में अंडर सेक्रेटरी उनवान तहत कयो, 1967 में यादि कंदा ऐं तंहिंखां पोइ 1966 में प्यासो मन ऐं इन खां अलावा टी पार्टी मंघाराम मलकाणी। ऐं इहो नाटक असां ख़ुदि बि जेको आहे सो मंघाराम मलकाणी जो कयो होसीं। जी जी। ऐं असां मंघाराम मलकाणी साहिब ते प्रोग्राम बि पेश करे चुका आहियूं। बिल्कुलु। ऐं 1978 में लव लेटर, तंहिंखां पोइ साईं राम राम 1977 में। त इहे कुझु यादगार जेके हा नाटक जिन जो असां ज़िक्र कयोसीं। त वीना नाटकनि जो ज़िक्र कयो आहे त हुनखे केतिरनि ई इनामनि, एवॉर्ड्स, एज़ाज़नि सां बि नवाज़ियो वियो हो, त असीं उन्हनि जो बि हिते ज़िक्र कंदा हलूं। माया ईसराणी एवॉर्ड हांगकांग इंडियन एसोसिएशन तरफ़ां, क्लब तरफ़ां जेको आहे सो हुननि खे महाराष्ट्र जो जेको आहे एवॉर्ड उहो बि मिली चुको आहे। असीं सिंधी तरफ़ां एवॉर्ड ऐं महाराष्ट्र जे सिंधी साहित्य अकेडमी तरफ़ां एवॉर्ड सां बि नवाज़ियो वियो। ॿिया बि केतिरा ई मान सम्मान इन फ़हरिस्त में शामिल आहिनि। रेडियो जी आर्टिस्ट तौर हुननि पंहिंजी शुरूआत कई ऐं सिंधू कला मंदर जे फाउंडर मेंबरनि मां हिकु हा। विरांगे खां अॻु नाटक मंडलियूं तोखे त ख़बर आहे काफ़ी सरगर्म हुयूं, तो पढ़ियो हूंदो ऐं ख़ुदि असांजी अमर ज़िक्र कंदी हुई त उन ज़माने में अंग्रेज़ी नाटकनि जा तर्जुमा करे मंच ते जेके आहिनि पेश कया वेंदा हुआ। पारसी थिएटर हूंदो हो,
शेक्सपियर ऐं टैगोर जी नाटकनि जा तर्जुमा करे नाटक मंडलियुनि तरफ़ां मंच ते आणण ऐं दर्शकनि तरफ़ां इन फ़न में दिलचस्पी जो ई नतीजो हो जो विराङे खां अॻु ई सिंधी नाटक हाज़िरिन जी दिलनि में जाइ जोड़े चुका हा। 1947 में विराङे करे इन खे थोरो धकु लॻो ऐं विराङे बाद सिंध में नाटकनि जी रफ़्तार ढिली पइजी वई त ॿिए तरफ़ हिंद में कुझु अरसे लाइ हालतुनि हादसनि ऐं विराङे जी तारीख़ी अलमीअ ऐं उथल पुथल करे इन ते असरु पियो, पर नाटक जे फ़न खे हाथी ॾियण वारनि शख़्सियतुनि दिलि व जान सां कोशिश कई, जिन में प्रोफेसर मंघाराम मलकाणी जो नालो सरे फ़हरिस्त रहियो। इन बाद मुंबईअ में गोबिंद माली साहब, SP मेघाणी, रमेश मेहता, मदन जुमाणी, रमेश ॾाजाणी ऐं दिल्लीअ में जीवन गुरसराणी, हेमराज नागवाणी ऐं भारत जे अलॻि अलॻि शहरनि में नाटककारनि ऐं ॿियनि केतिरनि शख़्सियतुनि इन खेत्र में पाण मोकियो। बिल्कुलु। ऐं ईअं चवंदासीं कि जेके ही नाटक थींदा हुआ उन्हनि में जेके हाज़िरीन हूंदा हुआ उन्हनि जो बि ओतिरो ई कोऑपरेशन हूंदो, एतिरी दिलचस्पी वठी करे हू परे परे ताईं। ऐं अॼु बि तूं ॾिसंदीअ त बम्बई में इहो आहे कि नाटक ॾिसण जे लाइ टिकेट ख़र्च करे माण्हू वञनि था। ऐं तंहिंखां अॻिते असां इन सिलसिले खे वधाईंदासीं त रंगमंच जी, हालांकि अॼुकल्ह सरकारी इदारा खुलिया आहिनि ऐं काफ़ी पैसो ॾिनो वञे थो, पर उन जे बावजूद बि जेको आहे दर्शकनि जो अलाए छो तादाद एतिरो वधे नथो। मां ई चवंदसि त हिते असां सिर्फ़ चंद शख़्सियतुनि जो ज़िक्र कयो आहे, जिन में SP मेघाणी पंहिंजी शानदार अदाकारी ऐं हिदायतकारीअ सां नाटक जी दुनिया में अहम जाइ वालारी ऐं सुनहरी तौर ते इन खे रिकॉर्ड दर्ज करायो आहे। असीं अगरि इन खेत्र में कयल संदसि रिकॉर्ड ते नज़र विझंदासीं त हू हिकु कदावर शख़्सियत जो मालिक नज़र ईंदो। संदसि पूरो नालो शोभराज परसराम मेघाणी सिंध जे मीरपुर ख़ासि में 1 मार्च 1934 ते हुन जनम वरितो ऐं 13 मई 2012 ते हिन फ़ानी दुनिया खे अलविदा कयो। मशहूर शाइर कृष्ण राहीअ कुझु हिन तरह फरमायो आहे, ही जिंदगीअ में मौत जो नाटक अजीब हो, ही जिंदगीअ में मौत जो नाटक अजीब हो, वेठा हुआ हाज़िरीन अदाकार उथी विया। वाह, वेठा हुआ हाज़िरीन अदाकार उथी विया। त वीना, हिते जॾहिं रंगमंच जी ॻाल्हि ऐं कृष्ण राही शाइर जी ॻाल्हि निकिती आहे त छो न असीं ॿुधंदड़नि जी तफ़रीह जे लाइ हिकिड़ो कलाम ॿुधायूं, तंहिंखां पोइ हिन सिलसिले खे असीं अॻिते वधायूं। जी। ही आवाज़ आहे भगवंती नावाणी जो। Hallelujah.
सिंधी रंगमंच जा हाज़रीन खेसि कॾहिं बि विसारे न सघंदा। ॾात हिन ॾाहे ते महिरबान रही ऐं महिनत, लगन ऐं ईमानदारीअ सां नाटक जी दुनिया में यगानी जाइ जोड़ी। हू पंहिंजे फ़न सां सचो रहियो ऐं हिदायतकारी ऐं अदाकारीअ जी फ़नी सलाहियतुनि ज़रिए हिन हाज़रीननि खे क़ाइल करे छॾियो। 5 ॾहाकनि खां मथे रंगमंच जे उफ़क़ ते ध्रुव तारे जियां चमकंदो रहियो। असां पंहिंजी ख़ुशकिस्मती भायूं था जो अॼु अहिड़े हिकु अज़ीम फ़नकार ऐं हिदायतकार जी शख़्सियत ऐं फ़न ते असीं ही ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। यादियुनि जे सागर मां के हसीन लम्हा असां सामीन सां हिते वंढणु चाहींदासीं। पहिरीं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सफ़र दौरान मूंखे मुख़्तलिफ़ फ़नकारनि, कलाकारनि ऐं साहित्यकारनि जे बारे में ॼाण पई ऐं इन्हनि जे फ़न ऐं तख़लीक़ी सरमाए मां प्रेरणा हासिल कई। रेडियो ते नौकरी दौरान, नशरियात दौरान सिंधी नाटकनि ऐं नाटककारनि सां ब्रॉडकास्ट ज़रिए मां ईअं चवंदसि सुञाणप जो मौक़ो मिलियो। फ़नकारनि, नाटक नवीसनि ऐं शारनि सां न सिर्फ़ मिलण ऐं उन्हनि जे अदाकारी ऐं फ़न जी ॼाण बि पई। रेडियो इंटरव्यूज़ करण दौरान ख़्यालनि जी ॾेवट सां काफ़ी मालूमाती ॼाण पले पई। फिल्मुनि जा साउंड ट्रैक पेश करण जो मौक़ो बि मिलियो। मुकमिल फिल्म जो साउंड ट्रैक ॾियणु त मुमकिन न हो, पर एडिट करे 40 मिंटनि जो चंक तयारु करे हिंद सिंध जे सामईन जे अॻियां असां पेश कंदासीं। छाकाणि जो उन वक़्तु सिंधी सर्विस जो प्रोग्राम सिर्फ़ 1 कलाक हूंदो हो, 5:30 खां 6:30 ताईं। पहिरियां 5 मिंट प्रोग्राम जा तफ़सील ऐं भगत कंवरराम साहब जो कलाम हलंदो हो। इन खां पोइ जेको आहे सो कमेंट्री ऐं ख़बरुनि जा 15 मिंट ॿिया कटे टोटल असांजे हथ में बचंदा हुआ 40 मिंट खां। त उन्हनि 40 मिंटनि में हिकु सॼी फिल्म जो साउंड ट्रैक जेको आहे एडिट करे उनखे मुख़्तसिर में असीं ऐं जेके ॿुधंदड़नि में बि काफ़ी मक़बूल हुआ, काफ़ी फरमाइश बि कंदा हुआ कि असांखे हिन फिल्म जो ॿीहर साउंड ट्रैक ॿुधाए वञे। साउंड ट्रैक जी पे मूं ॻाल्हि कई त उन ज़रिए फ़नकारनि जो आवाज़ सुञाणण में का परेशानी न थींदी ऐं पतो पइजी वेंदो त ही भगवंती जो आहे, ही दादा राम पंजवाणी जो आवाज़ आहे, ही मास्टर चंद्र जो आवाज़ आहे या ही भगवंती जो आवाज़ आहे। त इन तरीक़े से उन्हनि जी आवाज़ खां बि असीं वाक़ुफ़ थियासीं ऐं यकदमि उन फ़नकार जो नालो लभनि ते अची वेंदो हो। त जॾहिं फ़नकारनि जी ॻाल्हि कयूं था, अदाकारनि जी, त संगीत जे सिलसिले में बि को सुहिणो गीत सामईन खे ॿुधायूं। ऐं हींअर पेश ख़िदमत आहे घनश्याम वासवाणी जी आवाज़ में ही कलाम। बानी तू साईं वे, आओ बानी तू साईं वे, पातुम पाद गिचिया गल कपरो, पातुम पाद गिचिया गल कपरो, आओ बानी तू साईं वे, आओ बानी तू साईं वे, पातुम पाद गिचिया गल कपरो, पातुम पाद गिचिया गल कपरो। तरफों तुझे यार प्यारा, तरफों तुझे यार प्यारा, तरफों तुझे यार प्यारा, तरफों तुझे यार प्यारा, कांग अचन मन खाई वे, कांग अचन मन खाई वे,
पातुम पांध गिचिया गल कपड़ो पातुम पांध गिचिया गल कपड़ो नाए धणिया जे बाझ पवई का नाए धणिया जे महर पवई का नाए धणिया जे महर पवई का नाहे धणिया जे महर पवई का थोरा मुँह ते लाई वे थोरा मुँह ते लाई वे पातुम पांध गिचिया गल कपड़ो पातुम पांध गिचिया गल कपड़ो रोज अज़ल खां तुएं जरिया 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 गैर न मूंखे भाई वे गैर न मूंखे भाई पातुम पांध गिचिया गल कपड़ो पातुम पांध गिचिया गल कपड़ो हिकड़ी सायत अंगण सचल जे 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 पेर मुबारक पाई वे पेर मुबारक पाई पातुम पांध गिचिया गल कपड़ो पातुम पांध गिचिया गल कपड़ो आओ बानी तुम साईं वे आओ बानी तुम साईं वे पातुम पांध गिचिया गल कपड़ो पातुम पांध गिचिया गल कपड़ो असां न सिर्फ़ साउंड ट्रैक पर नाटकनि ज़रिए नाटककारनि जे फ़न जे बारे में बि ॼाण ॾींदा हुआसीं ऐं असांखे इन जे ज़रिए असांखे बि काफ़ी उन्हनि जे बारे में ॼाण हासिल थी। रेडियो ज़रिए ई SP मेघाणी जी अदाकारीअ जे फ़न डायलॉग डिलीवरी आवाज़ जे उतार चढ़ाव ग़म ख़ुशी नाराज़गी जो आवाज़ ऐं जज़्बात ज़रिए इज़हार ऐं मॉड्यूलेशन ज़रिए ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ पहलुनि खे उजागर करण वारनि फ़नी सलाहियतुनि खे ॼाणण जो बि असांखे वझ मिलियो। ईअं चवंदासीं त मेघाणी रेडियो फ़नकार जी हैसियत में न सिर्फ़ इन्हनि पहलुनि में महारत हासिल कई बल्कि इन रंगमंच जे खेत्र में बि मज़बूत पीढ़ जो पत्थर जो कमु कयो। डांव ऐं ॾात बि हिन मथां घणी महिरबानी रखी।
अगरि नाटक जे माण ऐं मापन ते नज़र विझंदासीं तक तौर करियूं त नाटककार उन्हनि जी कसौटीअ ते 16 आना खरो साबित थिए थो। हिन न सिर्फ़ सिंधी फिल्मुनि में पर हिंदी फिल्मुनि में ऐं टेलीविज़न सीरीज़ में बि जेके सीरियल्स हुआ उन्हनि में बि पंहिंजो पाण मोखियो। सिंधी फिल्म हो जमालो, शल धीअ न ॼमनि, अञा त मां नंढड़ी आहियां, नकली शान, हल त भॼी हलूं फिल्मुनि में बि अदाकारीअ जो सुहिणो मुज़ाहिरो कयो। रेडियो नाटकनि में फ़नी सलाहियतुनि ज़रिए पंहिंजे किरदार निगारी ऐं हिदायतकारीअ जो जलवो पसायो। आवाज़ जे उतार चढ़ाव सां अखियुनि आॾो सॼो मंज़र अची ईअं उजागर पियो थिए ॼण अखियुनि आॾो सभु कुझु पसे रहिया आहियूं, ॼण जीअरा जाॻंदा किरदार असांजे साम्हूं नज़र पिया अचनि। रेडियो ते मदन जुमाणी जे लिखियल स्क्रिप्ट ऐं प्रोडक्शन तहत नाटक दमादम मस्त कलंदर जेको आहे रेडियो नाटक ज़रिए असां न सिर्फ़ SP मेघाणी जा रेडियो नाटक ब्रॉडकास्ट कंदे ॿुधा बल्कि अखियुनि सां स्टेज ते ऐं ॿियनि नाटकनि में अदाकारी ऐं हिदायतकारी जा जोहर बि पसण वटां मिलिया। जयपुर में शालिया ऑल इंडिया कल्चरल सोसाइटी जे प्रोग्रामनि में दर्शकनि तरफ़ां ताड़ियुनि जे फैकनि में दाद बि मुंहुं पसियो। 1961 खां वठी 2011 ताईं 50 ॾहाकनि खां मथे रंगमंच जी उन्हनि ख़िदमत कई। तॾहिं त असां अॼु ध्रुव तारो उन्हनि खे कोठे रहिया आहियूं, उन उनवान तहत जेको आहे ही प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। एकेडमी जे लिटरेरी ऐं कल्चरल कमेटी सां जुड़ियल रहण दौरान मूं पहिरीं गॾिजाणी जे मीटिंग में तजवीज़ रखी त एकेडमी ऑल इंडिया ड्रामा फेस्टिवल मुनक़िद करे सॼे भारत जे नाटक मंडलियुनि खे शिरकत करण जी नींढ ॾिजे। नाटक अॻु में ई दहलीअ में मंच ते न पेश थिया हुजनि उहे हुजनि जा तजवीज़ यकराए क़बूल कई वई ऐं मुंहिंजे मथां इहा जवाबदारी विधी वई त तफ़सील मां हथु कयां, नवनि नाटकनि जूं जेके स्क्रिप्ट आहिनि से पढ़ां ऐं उन खां पोइ 8 स्क्रिप्ट जेके आहिनि असां चूंडियूंसीं। मुंबई, भोपाल, जयपुर, जोधपुर, कटनी ऐं दिल्ली जे ग्रुपनि खे असां सिलेक्ट कयोसीं। जॾहिं जज मुक़ररु करण जो सवालु आयो त SP मेघाणी जो नालो तय थियो। जज जी हैसियत में दिल्ली जे ड्रामा फेस्टिवल ॾिठऊं त उहे बेहद ख़ुशि थिया हुआ। इन मौक़े ते उन्हनि सां यादगार मुलाक़ात थी। नाटक ऐं हिदायतकारी जे फ़न खां त मां वाक़ुफ़ु हुयसि, पर संदन पुरविकार शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पहलुनि खां बि वाक़ुफ़ु थियण जो मूंखे वझ मिलियो। संदन लफ़्ज़ हिते मां पेश करणु चाहींदसि। SP मेघाणी जज जे हैसियत में इनाम ॾींदे चयो, मूंखे एतिरी उमेद कान हुई। वॾनि शहरनि जे नाटक ग्रुपनि खे त मूं ॾिठो आहे, पर नंढनि शहरनि मां हिन तरह जा शानदार मयारी नाटक ॾिसी मूंखे न सिर्फ़ ख़ुशी थी आहे पर आईंदे लाइ बि उमेदूं जागियूं आहिनि। ऐं तोखे यादि हूंदो त नंढे शहर जे नाटक जेको आहे सो इनाम खटियो हुयो। कटनी जो हिकिड़ो नाटक हुयो जेको तमामु ॿुधंदड़नि ऐं जेके ॾिसंदड़ हुआ उन्हनि उनखे पसंदि कयो ऐं ॿियो नंबर भोपाल तंहिंखां पोइ जेको आहे। जी जी हा। त वीना हिते बि असीं हिकिड़ो सामाइन खे कलाम ऐं गीत ॿुधायूं, तंहिंखां पोइ हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। अचो त कमला केसवाणी जी आवाज़ में ही कलाम ॿुधूं।
त छा थियो आख़िर मिलियो न जे रब ॿियो सभु मिलियो त छा थियो दर्शकनि जो एतिरो त तइदाद हो जो हेठि न सिर्फ़ पट ते पर हॉल जे ॾाकणुनि ते ऐं उन जे ओसे पासे गेट ते भीड़ जमा थी वई। उते प्रोफेसर चंद्र दासवाणी उन्हनि पुछियो त हिन हॉल जेको तव्हां चूंडियो आहे एकेडमी तरफ़ां तंहिंमें सेफ्टीअ जो पूरो बंदोबस्त आहे या न, छाकाणि जो भीड़ एॾी वधी वई हुई। मंघाणी साहब बेहद ख़ुशि थिया ऐं मुबारकबाद बि ॾिनऊं। मेघाणीअ सां कयल कचहरी ऐं गुफ़्तगू विसारण जहिड़ियूं नथियूं विसरजनि। 2011 में जॾहिं ड्रामा फेस्टिवल रखियो वियो तॾहिं SP मेघाणी जी तबियत नासाज़ हुअण करे पाण कान आया, बल्कि पंहिंजे सिंधु कला मंदर ग्रुप खे शिरकत करण लाइ हुननि मोकिलियो। संदन हिदायतकारीअ वारो मक़बूल नाटक अवल ख़ैर पेश कयो वियो, जेको जदीद तजुर्बाती मज़ाहिया नाटक हो। जंहिं नाटक जा मराठी, हिंदी, सिंधीअ में 6000 शो पेश कया विया, जंहिंजी स्क्रिप्ट देवेंद्र जी लिखियल आहे ऐं हिन नाटक गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में पंहिंजो रिकॉर्ड बि दर्ज करायो आहे। दिल्लीअ में सिंधीअ वारो नाटक जनाब SP मेघाणी जे हिदायतकारी तहत पेश कयो वियो हो। जंहिं नाटक में 3 अपाहिजनि जी शानी कहाणी हुई। हिकु अंधो, ॿियो किरदारु गूंगो ऐं टियों ॿोड़ो हो। इन नाटक जा किरदार आम रवाजी किरदारनि खां वधीक होशियार आहिनि, जेके हिक छोकिरीअ ते मोहित थियनि था। जंहिं नाटक दर्शकनि खे खूब खिलायो ऐं SP मेघाणीअ जे हिदायतकारी जो शानदार जोहर असांखे ॾिसण वटां मिलियो। सिंधु रंगमंच जे ज़ेरे साए कई नाटक पेश कया विया। वॾी फ़हरिस्त आहे, चंद नालनि जो ज़िक्र ज़रूर करणु चाहींदसि। अंडर सेक्रेटरी असां शुरू में कुझु कया आहिनि ऐं उन खां अलावा प्यासो मन, उलझन, अनीता, पाड़ेवारी, मेहमान, छोरा अॻियां पोड़ा पुठियां, कलजुग, लव लेटर, घर गुरुअ जो दर, अख फड़के दिल धड़के वग़ैरह वग़ैरह। इन्हनि मां केतिरा त रेडियो ते बि पेश थियल नाटक आहिनि। मेघाणी साहब खे केतिरनि ई इनामनि सां बि नवाज़ियो वियो हो। मेघाणीअ लाइ लेखक विष्णु भाटिया चयो हो, अदाकारी हिन जो धर्म आहे, रंगमंच हिन लाइ मंदर आहे। बकुल कृष्ण रही, कारवां ईंदा रहिया, कारवां वेंदा रहिया, कारवां ईंदा रहिया, कारवां वेंदा रहिया, ज़िंदगीअ जा कारवां हलंदा रहंदा। रंगमंच जा पुजारी संदसि सेवाउनि खे विसारे न सघंदा। जॾहिं बि हिंद जे सिंधी नाटकनि जी तारीख़ लिखी वेंदी, संदसि नालो सुनहरी लफ़्ज़नि में दर्ज कयो वेंदो। रंगमंच जो ध्रुव तारो मेघाणी। तव्हां अॼु जे हिन प्रोग्राम तहत ही ख़ासि प्रोग्राम ॿुधी रहिया हुआ। नाटकनि जे खेत्र में कयल रंगमंच जे ध्रुव तारे SP मेघाणी ते तरतीब ॾिनल ही ख़ासि प्रोग्राम हो। ऐं हींअर अचो त पद्मश्री दादा हूंदराज दुखायल जी रचना ॿुधूं। आवाज़ तेजी भोजवाणी जो। दम दम दगवा झाए कोई थी दिल फिर भाया ईंद दुखायल
इकरार सजण मूंसां पाणी दे इकरार पवन खड़ी पे ते ढोलिया पल पल करया पुकार गाँव तड़े तो तरफ मुझा थी मन को पहुँचई पार ढोलिया मन को पहुँचई पार ढोलिया मन को पहुँचई पार पवन खड़ी पे ते ढोलिया पल पल करया पुकार पाँव तड़े तो तरफ मुझा थी मन को पहुँचई पार ढोलिया मन को पहुँचई पार ढोलिया मन को पहुँचई पार मन को पहुँचई पार पवन खड़ी हो पवन खड़ी रोंबा निकता ओबर निकता निकतो पेजण साह सावन मां पीला जाती लाला बगिया जोगा रोंबा निकता ओबर निकता निकतो पेजण साह सावन मां पीला जाती लाला बगिया जोगा तॾहिं बि तूं मोटी न मुसाफ़िर तॾहिं बि तूं मोटी न मुसाफ़िर कहिड़ी ॼाए मयार कहिड़ी ॼाए मयार कहिड़ी ॼाए मयार ढोलिया कहिड़ी ॼाए मयार ढोलिया कहिड़ी ॼाए मयार पवन खड़ी हो पवन खड़ी उखरीअ में मुँह पाए वेठी मुहरी थी खड़काया उखरीअ में मुँह पाए वेठी मुहरी थी खड़काया आहट पाए छिड़क भरे अकबर वरदर में पाया आहट पाए छिड़क भरे अकबर वरदर में पाया मायूसीअ खां अन्न कणनि खे मायूसीअ खां अन्न कणनि खे मां ज्योति के बीमार ज्योति के बीमार ज्योति के बीमार ढोलिया ज्योति के बीमार ढोलिया ज्योति के बीमार पवन खड़ी हो पवन खड़ी विञाइण वारी नाया छो त गहेली आया आस विञाइण वारी नाया छो त गहेली आया तॾहिं त दम दम दगवा जाए पई थी दिल फिर भाया हो तॾहिं त दम दम दगवा जाए पई थी दिल फिर भाया नेठ तही कदी ईद दुखायल नेठ तही कदी ईद दुखायल
तो तरफ मुझाती मन को पहुँचई पार ढोलिया मन को पहुँचई पार ढोलिया मन को पहुँच। तहरीर ऐं तरतीब वीना श्रृंगी, रावी शालिनी सागर ऐं वीना श्रृंगी। पेशकश रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोकलाणी नाहे सदाई गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन